प्यारा साथियों, मूंखां घणे माण्हू पुछंदा आहिनि त आख़िर असांखे डीडी सिंधी चैनल जी कहिड़ी ज़रूरत आहे। अॼु जॾहिं यूट्यूब चैनल आहे ऐं ओटीटी प्लेटफॉर्म्स आहिनि त पोइ असीं पंहिंजा प्रोग्राम उन्हनि ते ॾेखारे सघूं था। मुंहिंजा प्यारा साथियों, मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधायां त अॼु हिन ज़माने में बि असांजे सिंधी भाउरनि खे, सिंधी माण्हुनि खे स्मार्टफोन्स कान्हनि ऐं हीअ जेका इंटरनेट आहे न, उहा बि सॼे हिंदुस्तान जे कुंड कुर्छ में सवली कान थी हले। असांखे कोशिश करणी आहे त हिन प्रोग्रामनि लाइ असीं पैसा बि ठाहियूं। सिंधी माण्हू पैसा ॾियण खां कल्चरल शोज़ जे लाइ कतराईंदा आहिनि। असांखे पंहिंजनि प्रोग्रामनि ॾेखारण लाइ पैसे जी ज़रूरत आहे ऐं उहा मिली सघे थी प्रसार भारतीअ जे हिकिड़ी चैनल ॾियण सां। छो जो भारत सरकार जे तरफ़ां सभई चैनल्स हलनि था ऐं उन्हनि खे पैसा त उहे ई ॾियनि था न। त पोइ असांजो चैनल जेकॾहिं शुरू थींदो प्रसार भारती जे तरफ़ां त उनजे लाइ प्रोग्रामनि जा पैसा बि उन्हनि वटां ई मिलंदा ऐं असांजो इहो मसइलो हल थी वेंदो। तंहिंजे करे ज़रूरी आहे असांखे हिकिड़ो डीडी सिंधी चैनल हुजणु खपे। हैशटैग कयो वी वांट डीडी सिंधी ऐं तव्हां सभई अहिड़ा वीडियोस ठाहियो जो माण्हू ॾिसनि त उन्हनि खे महसूस थिए। सिंधीअ में ठाहियो, अंग्रेज़ीअ में ठाहियो, हिंदीअ में ठाहियो, पर असांजे सॼे भारत जे कुंड कुर्छ में असांजो वीडियो पहुचे, असांजी ॻाल्हि पहुचे। तंहिंजे करे सरकार खे जाॻायो। अचो त सरकार खे जाॻायूं ऐं ॿुधायूं त असीं सभु गॾु आहियूं। यकमुश्तीअ जो अहसास करायो। अचो त गॾिजी कमु करियूं। ट्विटर ऐं इंस्टाग्राम खे बि इस्तेमालु करियूं। सोशल मीडिया ज़रिए छांइजी वञूं सभिनी सिंधियुनि ते, हिंदुस्तान ते। ठीकु आहे न? जय झूलेलाल।